मरम पुट रात जो मेहमानन के पटाटन में पुलाव छो खाराई तू ही करे बिना दो पालू था वठो उन में था पुलाव पचरायो। हाँ बा भत्तु तो बूटी था न तो भत्तु केड़ो। हाँ बाबा काज पो पिरिया आमा जे लाइ खैरात। हाँ बाबा सुबह सा खैरात शाम जो ब्याह शुरू धूम धड़का धूम धड़का धूम धड़का। तही कयो भाऊ साले जे गोठ वई उता इमाम दिने वटा पांजी मर्ज़ी जा रे ढोर काहे जो मूंखे उस्ताद साहब सां गॾु शहर वञणो आहे कुछ सीधो भी तो वठणो आहे न। बिस्मिल्लाह वे अदिया मेरा बिस्मिल्लाह वे कुछ तई न बा खैर तो मैंने देर कई अयदा सुबह सवेरे वई उस अदा इदन जे घर चमिया पीराणी मुसा गॾिजी शहर हले राज धीरन के वठी हले शहर वनी अदे उर्स वारन जे लाइ डाज बाज वठी अचो अदा उर्स जी इज्जत थी होंदी। बस भेण घोट जी पुफी आई पांजी मर्जी सां जेको वणी सो कर खुटा या कुछ भी न इहा तुझी मेहरबानी थी मुंहिंजे मथां। आई वाह दावा थोरा वरी मेहरबानी केड़ियूं ए मुंहिंजा अदा थोरा ई मेहरबानियूं त सॼे राज जूं असांजे मथां आहिनि जो असां मिसकीननि फ़क़ीरनि जो तव्हां ॾुखी सुखी में ख़्याल था रखो। अदिया मीरा केड़ा असां तोखे उठा ऐं घोड़ा था बख़्शूं थोरा त तव्हांजा आहिनि भेण राज वारनि जे मथां जंहिंमहिल को तव्हांखे राज वारो सॾु थो करे ख़ुशीअ सां उन ॾे हलिया था वञो पंहिंजा सभु ॾुख विसारे अची राज में ख़ुशियूं था विरायो। ऐं मुंहिंजा अदा उर्स ऐं राज खे इहे दुआऊं ॾियण खां सवाइ असां फ़क़ीरनि वटि भला ॿियो कुझु आहे न अदा न ॾींहुं राति पिया दुआ कंदा आहियूं। ओ आयो भेण लगे तो अदा साबू आयो आहे मूंखे हुन सां गॾु शहर वञणो आहे ईअं कयो मां हाणे निकिरां थो तव्हां इहो कमु मोकिलाए वठिजो ठीकु आहे। चङो वधी चङो अल्लाह मीरा अबा आऊ जी शादी कराई असांजो वारो अचे हाणे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।